ونشهد أن سيدنا وسندنا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. وفي مقام آخر قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अल्हम्दुलिल्लाह अजो को ही प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां कंबर शहर जे सिद्दीक़ अकबर मस्जिद जे अंदर भुट्टा चौक ते अल्हम्दुलिल्लाह ख़त्मुल क़ुरान जे मौके ते ये प्रोग्राम मुनाक़िद थी रहियो आहे। असांजे निहायती मोहतरम हाफ़िज़ कारी सुहेल अहमद साहब प्रिय सिपारा कुरान मजीद जा मुसल्ले ते बिही करे जमायत जे आॾो पढ़िया। यकीनन इहा अल्लाह जी चूंड आ जंहिंखे रब करीम हीअ नेमत अता फरमाए। या रब करीम जी इनायत आ, ही रब करीम जो मौजूज़ो आ जो नंढा सीना नंढा दिमाग़ हेॾो सारो समुंड अल्लाह से कीअं पियो समाए। यकीनन इहा अल्लाह ताला जी करम नवाज़ी आ, उन खां सवा को बि ये अल्लाह जी मोहब्बत आ जो कुरान मजीद तवाई असांखे अता फरमाई। अल्लाह जी मोहब्बत मुतवज्जो थींदी आ
त कॾहिं क़ुरान मजीद कंहिंखे हासिल थींदो वा, वरना जंहिं तंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। अज़ीज़ो, हदीस में ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बाने जे ज़बान मां क़ुरान मजीद जी तिलावत अल्लाह करीम ईअं शौक़ सां ॿुधंदो आहे जियां को माईअ जो राग को शौक़ सां ॿुधे, ईअं क़ुरान मजीद जी तिलावत अल्लाह पाक बाने जी ज़बान मां ईअं शौक़ सां ॿुधंदो। यह तमाम वॾी ॻाल्हि। हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि वक़्त जो वलीउल्लाह 100 दफ़ा जंहिंखे अल्लाह पाक जी ज़ियारत थी, हिकिड़े दफ़े दिल में सोची त जेकर हाणे मूंखे रब जी मुलाक़ात थी, ज़ियारत थी, त रब करीम खां सुवाल कंदुसि त मौला आख़िर दुनिया में कहिड़ो अमल आहे जंहिंजे करण सां बानो तुंहिंजो महबूब थींदो आहे। अल्लाह करीम खे अर्ज़ की मौला कहिड़ो अमल आहे जंहिंजे करण सां बानो तुंहिंजो महबूब थींदो आहे। अल्लाह पाक फरमायो, अहमद बिन हंबल वो क़ुरान मजीद जी तिलावत आहे। अर्ज़ की साईं जेकर माना ऐं मतलब सां या बग़ैर माना ऐं मतलब जे, अल्लाह पाक फरमायो क़ुरान मजीद जी तिलावत माना ऐं मतलब सां कयई तब सवाब आहे, पर क़ुरान मजीद जी तिलावत बग़ैर माना ऐं मतलब जे कयई, ईअं ई तिलावत जी कयई तब अल्लाह पाक जो बानो महबूब थी। फरमाई सुम्मा औरसनल किताबल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना। फरमाई पो रब करीम चूंड कया पंहिंजे बाननि जे लिए हिन क़ुरान मजीद जे लाइ सोना कारूं ऐं बंगला हर कंहिंखे, जायदाद ऐं पैसो ॾोकड़ हर देखे, लेकिन फरमाए दुनिया वारो क़ुरान मजीद जे लाइ मां रब करीम सीना चूंडींदो हां। क़ुरान मजीद मुंहिंजी चूंड आहे जंहिं ते कोन। हज़रत मौलाना पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी लिखियो आहे त जेकर रब करीम खे हिन उम्मत खे तबाह ऐं बर्बाद करणो हुजे, हां हिननि खे क़ुरान मजीद ऐं रमज़ान मुबारक जो महीनो न ॾिए। क़ुरान मजीद जो मिलण ऐं रमज़ान मुबारक जे महीने जो मिलण इहो इशारो आहे हिन ॻाल्हि जे तरफ़, अलामत आहे हिन ॻाल्हि जी। अल्लाह पाक हिननि माण्हुनि जी बख़्शिश जो फ़ैसिलो। तवज्जो, मौज़ू मुंहिंजो आहे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इस्लाम जे अंदर जेके भी मौजू हैं उन्हनि मौज़ुनि में मुश्किल मौजू आहे सीरत नबी साहब। छो त जॾहिं ख़तीब ख़िताब जे लाइ वेंदो आहे उन जे आॾो मौजू हुजे सीरत जो त ख़तीब परेशान हूंदो आहे त हाणे मां महबूबन करीम जी सीरत शुरू कयां त कयां का, बचपन बयान कयां, जवानी बयान कयां, हुस्न बयान कयां, इखलाक बयान कयां, इल्म बयान कयां, रहमत बयान कयां, रुतबो बयान कयां, आखिर बयान कयां त कयां छा? छो त सीरत हिकिड़ो अथा समुंड आहे, जीअं समुंड खे को किनारो कोन्हे ईअं सीरत जे मौज़ू खे को किनारो। तवज्जो, कई आया, हज़ार लाखा करोड़े इंसान आया, महबूब जी तारीफ़ करे पिया, अञा कन पिया, अञा पिया कंदा, पर अॼु ताईं कंहिं इहा दावा नाहे कई त मां महबूबन करीम जी शान खुटाए। जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में आई मां शान बयान कयो आहे, बाक़ी महबूब तुंहिंजो शान अञा मथे। तवज्जो, अरब जो शाइर 40 साल पूरा आमुना जे लाल जे शान में शेर लिखई। शेरन जो अंग हुयो 50,000। घणा हज़ार? 50,000। ओ कंबर जा मुसलमान हो, ये 50,000 शेर
मुझे महबूबन करीमन जो मौजूदो वा बाकी कोई कंहिंजे लाइ एतिरा शेर नथो चई सघे हा दुनिया जे जहान में अमड़ पंहिंजे बच्चे सां मोहब्बत कंदी आहे मोहब्बत में तारीफ़ करे अल्लाह अकबर 15 मिनट अधु कलाक सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं आहिनि जेकॾहिं अमड़ पंहिंजे बच्चे जी तारीफ़ करे बच्चो अमड़ जी तारीफ़ करे अधु कलाक 15 मिनट सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं शागिर्द उस्ताद जी तारीफ़ करे शागिर्द उस्ताद शागिर्द जी तारीफ़ करे 15 मिनट अधु कलाक सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं मुर्शिद मुरीद जी तारीफ़ करे मुरीद मुर्शिद जी तारीफ़ करे 15 मिनट अधु कलाक सिफ़तूं ख़त्म थी वेंदियूं लेकिन वल्लाह हिन जाइ ते तो असांजी ज़िंदगी त ख़त्म थी वेंदी जहान त ख़त्म थी वेंदो लेकिन महबूबन करीमन जो शान खुटो वा नकी खुटंदो अल्लाह रब करीम मनो कयो वा त गैरुल्लाह जो कसम न खणजाए इएं न चए मूंखे पुट जो कसम आ मूंखे घरवारी जो कसम आ अबे जो कसम आ इएं न चए साई सावल जो कसम आ दरिया जो कसम आ जेकर कसम खणी त जने त मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आ गैरुल्लाह जो कसम न खणजाए तो ही असांखे मनो कई गैरुल्लाह जो कसम न खणजो लेकिन फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा सुना तुझे नूरानी चरे जो कसम आ तुझे कारण वारण सुल्फन जो कसम आ मौला असांखे त मनो कई गैरुल्लाह जो कसम न खणजो रब पो तो छो खयो असांखे त मनो कई गैरुल्लाह जो कसम न खणजो रब तो छो खयो रब करीम फरमायो दुनिया वारो मां त अल्लाह आ मुंहिंजी मर्ज़ी आ मां जंहिंजो कसम खणा फरमाई वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल आमीन फरमाई अल्लाह उक़सिमु बिहाज़ल बलद व अन्ता हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद कलिमत फरमाई वल आदियात ज़बहन वल मूरियात कदहन फल मुगीरात सुबहन फरमाई मुंहिंजी मर्ज़ी मां जंहिंजो कसम खणा लेकिन मौला आख़िर तो पंहिंजे महबूब जो कसम छो कयो अल्लाह पाक होनो आयो दुनिया वारो जेकर तू पंहिंजे अबे जो कसम खणी अबो तुंहिंजो एबदार अम्बर जो कसम खणी अम्बर तुंहिंजी एबदार उस्ताद जो कसम खणी उस्ताद तुंहिंजो एबदार शागिर्द जो कसम खणी शागिर्द तुंहिंजो एबदार मुर्शिद जो कसम खणी मुर्शिद तुंहिंजो एबदार फरमाई दुनिया वारो जेकर मां पंहिंजे महबूब जो कसम कयो मां मुंहिंजो महबूब एबल खां पा सुभान फरमाई अहसन मिलका लम तरकत ऐनी व अजमल मिलका लम तलिदिल निसाउ सुना तो जेड़ो हसीन बच्चो खुदा जो कसम मूं कोन ॾिठो वा तवज्जो कजे अल्लाह फरमाई सुना कई मायरूं ईंदियूं लेकिन तो जहिड़ो हसीन बच्चो कोन ॼणी सघंदियूं का माउ दुनिया जे तख़्ते ते अहिड़ी कान्हे का तो जहिड़ो हसीन बच्चो पैदा करे सुना यकीन बस इहो हिकिड़ो ई दाणो हुयो मोतीअ जो दाणो जेको अल्लाह पाक हिन दुनिया में पैदा कयो अल्लाह करीम काल भई भञी भोरा करे छॾिया त वरी इन कालब मां ॿियो को दाणो ई पैदा न आहे थियणो अल्लाहु अकबर सुणा दरवाज़ो खड़कियो वा अम्बर आमणा दरवाज़े जो जवाब ॾिनो मन त कल्ब दरवाज़े ते केरा कि आमना दरवाज़ो खोल मां हलीमा बीठी आं अंदर आई हलीमा ॾे ख़बर कीअं आई आं कि आमना ख़बर पई आहे तुंहिंजे घर में बचड़ो पैदा थियो आहे गोद खणण आई आं छाती लाहिण आई आं सीने सां लॻाइण आई आं ड्यूटी ॾियण आई आं नौकराणी थियण आई आं अल्लाहु अकबर अम्बर आमना रज़ी अल्लाह ताला अर्ज़ कयो हलीमा
बच्चो मौजूद आ लेकिन बच्चे जो अबो वफात करे वियो आ बच्चो यतीम आ अम्मड़ आमना रज़ी अल्लाह ताला अन्हु के बीबी हलीमा थी अर्ज़ करे आमोना मु कदे पुछो तो बच्चे जो बच्चो अबो आहे या कोन कि हलीमा तो यकीनन कोन पुछो बा लेकिन सुबह का वडी शाम ताईं 300 दायूं मुझे दरवाजे ते आयो पुछंदियूं मयूं तो बच्चो आहे पुछो तो बच्चो मौजूद आ पुछो तो अबो आहे पुछो अबो वफात करे वियो आ मुझे महबूब के छड़ी दियो वल्लाह पीर जुल्फकार नक्शबंदी लिखियो बा पीर जुल्फकार नक्शबंदी लिखियो बा इन्हन मायनो कोन छलियो इन्हन मायनो कोन छलियो मुझे महबूब कबूल कोन कयो साईं सुभान इन्हन मायन जी जायज़ हां से इन्हन मायन जी इज्जत चाहे अल्लाह कितना कुर्ब करे छले वाह सही हुनल घोरा पे गई मूसा अलैहिस्सलाम घोरा करे ईसा अलैहिस्सलाम घोरा करे नूह अलैहिस्सलाम घोरा करे मौला असा के न महबूब जो उम्मती बनाए जाए ओ कंबर जा मुसलमान हो एहसान कई कुर्ब कई इनायतों कई जो बगैर भुलण जे पाजे महबूब जो उम्मती बनाए बगैर भुलण जे पाजे महबूब जो उम्मती बनाई तने तो फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अलबत्ता की एहसान कयो अल्लाह मोमिनन दे अल्लाह तुझा के यसा दे एहसान अखियों ने नहीं एहसान ज़बान ने नहीं एहसान अकुल ने नहीं एहसान इज्जत ने नहीं एहसान औलाद ने नहीं एहसान घर बार ने नहीं एहसान रब तुझो के यसा दे एहसान है अल्लाह पाक आयो दुनिया भर ये एहसान कोन ये नेमतों तब फरमाई इन तउद्दू निअमतल्लाह ला तो सोहा ओ दुनिया वारो जेकले तो अमू रब करीम जो नेमतों गणी दो तो खुदा जो कसमा गणी कोन सकदो नेमतों बेशुमार अणगणियों नेमतों गणी कोन सकदो अल्लाहु अकबर फरमाई नेमतों जाम तो लेकिन मुझो एहसान थव रब केड़ो एहसान फरमाई दुनिया जेता ते एहसान ही होवा जो दुनिया जी हर नेमत ॾिनी मां पर पंहिंजो महबूब नबी भी ॾेई छॾियो मां सही सदार सुभान तवज्जो कजो अल्लाह जिंदाबाद दुनिया जे तख्ते ते दोस्त दोस्ती हलाई दोवा मोहब्बत में संगत में मानू कुर्बानी नी दो जमीनों संगत में नी दो बंगला संगत में नी दो कारू संगत में नी दो बैंक बैलेंस संगत में नी दो हत्ता पांजो औलाद भी मानू संगत में ॾेई छॾींदो वा चवंदो आहे मूं वटि 7 पुट आहिनि हिकिड़ो तूं खणी वञ औलाद भी ॾींदो जान भी ॾींदो केतिरनि दोस्तनि जे करे पंहिंजूं जानियूं ॾेई छॾियूं लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ते कॾहिं बि सौदो कोन कंदो जेकॾहिं चइजेसि यार इहो पाण वारो महबूब न बि महबूब त मूंखे ॾे जेकॾहिं चइजेसि पाण वारो महबूब मूंखे ॾे चवंदो जान घुरी जान ॾिए माल घुरी माल ॾिए इज्जत घुरी इज्जत ॾिए औलाद घुरी औलाद ॾिए लेकिन महबूब ते सौदो कोन थींदो ओ कंबर जा मुसलमान रब करीम फरमायो दुनिया वारो एहसान मुंहिंजो अथव जो दुनिया जी हर नेमत ॾिनी मां पर पंहिंजो महबूब नबी भी ॾेई छॾियो मां महबूब हवाले सुभान छो तवज्जो अखि नेमत ज़रूर लेकिन नाबीन भी जिंदगी गुजारे पयो औलाद नेमत ज़रूर बे औलादी भी जिंदगी गुजारे पयो बीमारी इज्जत सेहत जिंदगी ज़रूर नेमत ज़रूर बीमार भी जिंदगी गुजारन पया कन्न नेमत ज़रूर बूढ़ा भी जिंदगी गुजारन पया ज़बान नेमत ज़रूर गूंगा भी जिंदगी गुजारन पया लेकिन सोना याद रखिजे ये सब जिंदगी गुजारन पया जेकॾहिं दुनिया जी का भी नेमत न हुजे जिंदगी गुजरी वेंदी लेकिन कंबर जा मुसलमान आमुना जे लाल का सवा जिंदगी जो गुजारो मुश्किल
महबूब ना है तो जिंदगी जिंदगी आहे तो जेकर महबूब आहे तो जिंदगी तो अर्ज पे कयो तवज्जो कजो ए जेके भी तहां दोस्त बैठा हो जेके बैठा हो ये सब जो सब अल्लाह जे रसूल जे मोहब्बत में बैठा दुनिया जो तहां जो को गर्ज लालच काई काने का भत्तर आसरे तहां कोन आया यो भत्तर जो गिराओ सबके के घर मिलंदो सब अल्लाह जे रसूल जे मोहब्बत में आ जाओ तवज्जो कजो मौला अल्लाह मौला अबू बकर सिद्दीक दीदार कया कलमो पढ़ियई ईमान आंदई उमर फारूक दीदार कया उस्मान गनी दीदार कया अली अल मुर्तज़ा दरे करार दीदार कया अरब असा के छा मिलियो अल्लाहु अकबर कंबर जा मुसलमानो तवज्जो कजे आमुना जा लाल हिकड़े दफे सहाबा जे मजलिस में बैठा होया महबूबन करीमन फरमायो मुखे पांजे भाइरुन जी याद सताए रही आ सहाबा क्यों सुना असा तवा जा भाइर ना आयो छा महबूबन करीमन फरमायो तवा तमो जा सुबती साहबी आयो मुजा भाइरू हैं जेके मुखे दिसंदा ही कोन मुते ईमान आणी सुभान अल्लाह सही अल्लाह से भाव महबूब करीम भाव सॼो मुझे भाव तवज्जो कजो अल्लाह साहबी रसूल आमना जे लाल जे खिदमत में हाजिर थियो वा अर्ज के सुना एक गाल डाडो परेशान कयो आ साईं फरमायो पुट केड़ी गाल तोखे परेशान कयो आ अर्ज के सुना तारीख जा किताब पढ़या तम 1,24,000 अंबिया आया हर पैगंबर पांजो पैगाम पहुंचाए करे अल्लाह जे ज़ात सां वनी मुलाकात कईया सुना जरूर वो भी दिहाड़ो अचणो वा जो तमाम असां जे विच में भी जुदाई थींदी वो दिहाड़ो असां जो किए गुजरंदो सुना किन वक्त सूरत आल इया के जेकरे उन लगंदी आ तमाम महबूब जो दीदार कंदा उन खत्म थी वेंदी आ भुख लगंदी आ अमा महबूब जो दीदार कंदा भुख खत्म थी वेंदी आ सुना कमगी न थींदा अमा महबूब जो दीदार कंदा गम खत्म थी वेंदा आहिनि अल्लाहु अकबर सुना इन चेहरे जी कीमत पुछणी थी त बिलाल खां पुछ बिलाल दे खबर महबूब करीम जो अजीम चेहरो छा होयो हज़रत बिलाल रात रे टेम ते निंड कोन थो करे पीर सुल्तान नक्शबंदी लिखियो बा हज़रत बिलाल साईं रात जे वक्त में निंड कोन थो करे अल्लाहु अकबर लठड़ी कणी महबूब करीम जे दरवाजे ते बीठो वा तवज्जो कजे के चवण वारे चयो बिलाल रात जो निंड छोड़ दो करी कि यार हो रात जो निंड इन जे करे कोन थो कया फजर जे टेम ते तहज्जुद जे टेम ते मुजा महबूब करीम बाहर निकरंदा लोटो भरे बिलाल दींदो लठड़ी सीधी करे बिलाल दींदो मुसल्लो विछाए बिलाल दींदो अल्लाहु अकबर बिलाल ये कमत तो ॾींहं जो भी कंदो वा तवज्जो कजे हज़रत बिलाल महबूब करीम जो मस्तानो आशिक सच्चो आशिक अल्लाहु अकबर आमना जा लाल जॾहिं बाहर निकरंदा हुया हज़रत बिलाल के लठड़ी हथ में होंदी हुई लठ आडो को कंडो आयो परे कयई को भीतर आयो परे कयई ये चौदो ईंदो हो यारो परे थो यारो परे थो जो महबूब अची रहियो वा अल्लाहु अकबर जने आमोना जा लाल जुतड़ी मुबारक लाहींदा होया हज़रत बिलाल खणी करे सीने सा लगाए रखंदो होयो के चयो बिलाल असा सा सौदो त कर जी छाड़ी दो जी चा केड़ी गाल ते सौदो कया हज़रत बिलाल के जो बिलाल या महबूबन करीम जी जुती असा के बने कुछ वक्त या जुती असा भी खणी घुमाओ अल्लाहु अकबर नींदो छा जी सारी जिंदगी जो नेकियों तोखे नींदा से आमोना जी लाल जी जुती कुछ वक्त असांखे दे हज़रत बिलाल चयो दुनिया वारो छा भी जो लेकिन महबूब जी जुती तवा जे हवाले कोन थो करे सका तवज्जो कजे वल्लाह बिलाल साईं फरमाए तो दुनिया वारो यो दर झले न करे बीठो आ यो अख विजी न करे बीठो हा जो मुजा महबूब करीम निकरंदा बिलाल महबूब जो दीदार कंदो ओ बिलाल यो दीदार त तू ॾींहं जो भी कंदो आ कि हा ॾींहं जो दीदार कंदो हा लेकिन जे वक्त में अबू बकर जी नजर भी महबूबन जे चेहरे ते होंदी आ उमर जी नजर में महबूबन जे चेहरे ते होंदी आ उस्मान साईं जी नजर में महबूबन करीम जे चेहरे ते होंदी आ अली अल मुर्तज़ा दरे करार जी नजर में महबूब जे चेहरे ते होंदी आ उन वक्त मुजी
मुंहिंजी बि नज़र महबूब जे चेहरे ते हूंदी आहे इन करे दिल थी चाहे सारो जग जहान आराम में हुजे बस मुंहिंजी अखि हुजे महबूब जो चेहरो हुजे दीदार कयो दीदार कया दीदार कयो वेठो दीदार कया हदीस में ईंदो आहे हिकु दफ़े आमोना जे लाल मीटिंग कोठाई अबू बकर सिद्दीक़ मीटिंग में उमर फारूक मीटिंग में उस्मान गनी मीटिंग में हैदर करार मीटिंग में मीटिंग जरा लंबी थी वई तहज्जुद जो टाइम थी वयो अल्लाहु अकबर हज़रत बिलाल इंतजार करे करे दरवाजो खड़कायो हाने बेताब अखियों बिलाल रज़ी अल्लाह तआला जो इंतजार करे करे अखियों जो कासो इंतजार करे करे दरवाजो खड़काए अर्ज़ के सोना अचो तहज्जुद जो टाइम थियो बहुवन करीमन फरमायो अन्या त रात ढकी पया बिलाल के छा खबर ना त तकड़ छाजे करे लगी पया कुछ वक्त इंतजार करे बिलाल रोई करे बहुवन करीमन के अर्ज़ कयो सोना अचो तहज्जुद जो टाइम थियो साईं फरमायो अन्या त टाइम पयो बिलाल के खबर ना त तकड़ छाजे करे पीहर रोई करे दरवाजे के खड़काए करे बिलाल साईं जयो ओ मुजा महबूब कसमा खुदा जो सिज उभण वारो अचो नमाज पढ़ो साईं जो निठो तो वाकई सिज उभण वारो साईं फरमायो अबू बकर रात अञा डिगी हुई नी अञा पोते गयो लेकिन बिलाल जे बेताब अखड़न अल्लाह करीम जे रहमत के जोश चारे छड़ियो अल्लाह पाक रात के चयो रात पोते खटी वन नी औरते निकरिया कहां बिलाल जो बेताब क्यों महबूब जो दीदार करे अल्लाह दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम महबूबल करीम जी खिदमत में हाजिर थियो आखिर मां सारो कदर लुड़का पिया करन रोए पयो साईं फरमायो जिब्रील अज तोखे केड़ी तकलीफ होती है तोने करे जे करे तोने अखिन मां लुड़काइन जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो महबूब अज अखिन जा लुड़का के तकलीफ ला लुड़का कोनन इंतहाई खुशी रे करे मुझे अखिन मां लुड़का जी विया साईं फरमायो जिब्राइल तोखे केड़ी खुशी होती है अर्ज़ के सोना रब करीम के इतनी कुवत ऐं ताकत ॾिनी आहे रूए ज़मीन ते के भी वण वणन में जेके पन ऐं जिब्रील गणिया त गणे सघां थो रूए ज़मीन ते का भी वारी आहे वारी में जेके ज़रना ऐं जिब्रील गणिया त गणे सघां थो लेकिन सोना जेको उम्मत या उम्मत यानी तो महबूब ने मथा दुरूद थो पढ़े अल्लाह पाक उन के एतिरो त अजर थो ॾे एतिरो त सवाब थो अता फरमाए जो मां जिब्रील गणिया त गणे ई कोन थो सघां तवज्जो कजे हदीस में ईंदो वालिद मोहतरम हज़रत सईद मौलाना मोहम्मद कासिम सुमरो साहब हदीस बयान कंदा आहिनि आखिर जो दिहाड़ो थींदो क़यामत जो दिहाड़ो थींदो हिसाब किताब जो थींदो हज़रत आदम अलैहिस्सलाम बुलंद जाइ ते बीही करे उम्मत जो हिसाब किताब पियो ॾिसंदो पंहिंजे औलाद जो हिसाब किताब पियो ॾिसंदो अचानक आवाज़ कंदो या मुहम्मद साईं फरमाया डोड़ी वञी मां पहुचंदुसि जी मुंहिंजा ॾाॾा तव्हां कहिड़ी ॻाल्हि जे करे मुंहिंजे सर कयो आमना जे लाल फरमाया मुबन करीमन फरमायो हज़रत बिलाल हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कंदो ओ मुंहिंजा महबूब मां सुञा थो तुंहिंजो उम्मती हुन खे मलाइका सटींदा कुटींदा जनम में पिया वठी वञनि साईं फरमायो मां वर खणंदुसि डुक पाईंदुसि उतां पहुचंदुसि सुञाणींदुसि त मुंहिंजो उम्मती आहे अल्लाहु अकबर मलाइकनि खे अर्ज़ कंदुसि मलाइको हे मुंहिंजो उम्मती मुंहिंजे साम्हूं जनम में काॾे पिया वठी वञो मलाइका अर्ज़ कंदा सोना नेकियूं थोरियूं गुनाह घणा फ़ैसिलो थियो आहे हिन खे जनम में वठी वञो साईं फरमायो
फरमाया मां ॿीहर मलाइकनि खे अर्ज़ु कंदुसि, टीहर अर्ज़ु कंदुसि, मलाइका कंदा साईं असां रब जे हुक्म जा ताबेदार, असां मजबूर आहियूं। साईं फरमायो मां रब करीम खे अर्ज़ु कंदुसि, मौला मुंहिंजो उम्मती आहे, मुंहिंजे साम्हूं जन्नत में पियो सड़ण वञे, तो जो मूंसां वाइदो कयो वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा, रब तो जो मूंसां वाइदो कयो वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा। ओ सुना एतिरो ॾींदो से जो तो राज़ी थी वेंदे। अल्लाहु अकबर। तवज्जो कजो महबूब करीम फरमायो अल्लाह जे रहमत के जोश अची वेंदो, अल्लाह पाक हुननि खे पोइते मोटायो, हिसाब किताब हर जाइ ते वठी वञो। जॾहिं हिसाब किताब हर जाइ ते वठी वेंदा, जान में ॾकणी हूंदी, अखियुनि मां लुड़क पिया हलंदा, ज़ारो कतार रोअंदो पियो। आमना जा लाला भाकुर पाए फरमाईंदा, बच्चा घबराई न, आऊं जो तो साण आया, तू परेशान न थी। महबूब करीम फरमायो वठी करे हिसाब किताब री जाइ ते ईंदासे, अमल थोड़ा गुनाह घणा होंदा, नेकियूं थोड़ियूं गुनाह घणा होंदा। साईं फरमायो आंगुर जेतरी परचड़ी खणी करे नेकिन वारे पलड़े में विझंदासे, ऐलान थींदो हलो नेकियूं खणियूं थियूं, बुरायूं थोड़ियूं थी वञो, जन्नत जे तरफ़ वठी वञो। जॾहिं जन्नत जे तरफ़ वठी वेंदा, अल्लाहु अकबर। मलाइकनि खे अर्ज़ु कंदो, मलाइको थोरो त छॾियो त मां हिन महबूब खां त पुछी वठां। अहिड़े वक़्त ते आयो आहे जंहिं वक़्त में सभु मुहब्बतूं ख़त्म थी वयूं, प्यार ख़त्म थी विया, निस्बतूं ख़त्म थी वयूं, उल्फतूं ख़त्म थी वयूं। अब्बे जे दिल मां मोहब्बत ख़त्म, अम्मड़ जे दिल मां मोहब्बत ख़त्म, घरवारी जे दिल मां मोहब्बत ख़त्म, औलाद जे दिल मां मोहब्बत ख़त्म। फरमाई यौम यफिरुल मरउ मिन अखीही व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही। सोना वो वक्त होंदो जै वक्त में कोई कंहिंजो कोन होंदो, आमोना जा लाल होंदा, जेके उन वक्त में भी उम्मत याद होंदी। ओ दुनिया भर हो, ओ कंबर जा मुसलमान हो, खुदा जे वास्ते न महबूब सां साथ निभाए जाए। अल्लाह तमो अर्ज पे कयो दुरूद पाक बड़ी नेमत, दुरूद पाक बड़ी नेमत। तवज्जो, एक अजीब बुजुर्ग एक गाल लिखी, फरमाए जे गाल जो अल्लाह से हुक्म कयो वा ही न कजै, उन जो न करण फर्ज आ, ही कजै उन जो करण फर्ज आ। जिना न कजै न करण फर्ज, गिला न कजै न करण फर्ज, कूड़ न ॻाल्हाइजै न ॻाल्हाइण फर्ज, व्याज न खाइजै न खाइण फर्ज, चोरी न कजै न करण फर्ज। लेकिन जे ॻाल्हि जो अल्लाह से हुक्म कयो आ ही कजै उन जो करण फर्ज आ। निमाज़ पढ़जै पढ़ण फर्ज, हज कजै करण फर्ज, ज़कात ॾिजै ॾियण फर्ज, रोज़ो रखजै रखण फर्ज। ओ कंबर जा मुसलमान हो, इन्हनि फर्ज़नि में हिकिड़ो फर्ज आमना जे लाल जे मथां दुरूद पढ़ण भी फर्ज आ। तवज्जो हेॾे अथव या हेॾे होॾे अथव? तवज्जो हेॾे मूंॾे तवज्जो कयो, आम ॻाल्हि थो कयां। आमना जे लाल जे मथां दुरूद पढ़ण भी फर्ज आ। लेकिन तवज्जो कजै हुन फर्ज ऐं हिन फर्ज में ॾींहं रात जो फ़र्क़ु आ। तवज्जो कजै निमाज़ जो हुक्म पहिरियां, हिकमत बाद में, हज जो हुक्म पहिरियां, हिकमत बाद में, ज़कात जो हुक्म पहिरियां, हिकमत बाद में, रोज़े जो हुक्म पहिरियां, हिकमत बाद में। फरमाइयो अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। फरमाए ईमान वारो मां रब करीम तां ते रोज़ो फर्ज़ कयो आ। अल्लाह यो रोज़ो छागे? फरमाए सुबह काड़ी शाम ते तां जो खाइण बंद, तां जो पीअण बंद। रब नाराज़ थी वियो आ। फरमाए न सिर्फ इन जे लाइ मन तां मुत्तक़ी परहेज़गार थी पओ। हुक्म पहिरियां हिकमत बाद में आ। सुणा लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो इन में अल्लाह पाक पंहिंजो अंदाज़े बयान बदलाए
कराए छड़ियो जने दुरूद जो वारो आयो उन में हिकमत पेरियां के हुक्म बाद में आ चओ न सुभान अल्लाह हिकमत पेरियां के हुक्म बाद में आ किया फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा पर में बेशक अल्लाह उन जा मलाइका सलात मुकल पाजे महबूब ते ईमान वारो तमाम बे पाजे महबूब मुझे महबूब ते सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो फरमाई नमाज तवा के पढ़िया मां रब नमाज का पाक रोजो तवा के रखणो मां रब रोजे का पाक हज तवा के करणो मां रब हज का पाक ज़कात तवा के जणी मां रब ज़कात का पाक लेकिन जने दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो इन दुरूद जी शुराती मां रब करीम पाण खां सुभान दुरूद जी शुराती मां रब करीम पाण खां तो कया फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा बेशक अल्लाह ने जा मलाइका सलात मोकल पाजे महबूब ते ईमान वारो तवा भी मुझे महबूब ते सलात पढ़जो त सलाम भी पढ़जो तवज्जो कजे सहाबी रसूल आमुना जी लाल जी खिदमत में हाजिर थियो वा अर्ज के सोना असा तवा ते सलाम त पढ़ंदा हूं लेकिन सलात के पढ़ाऊं सलाम त पढ़ंदा हूं लेकिन सलात के पढ़ाऊं सलाम के पढ़ंदा हूं अर्ज कंदा हूं अत्तहियात लिल्लाह वस्सलावातु व तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहल नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू सोना सातवा ते सलाम तो पढ़ंदा हूं लेकिन सलात किए पढ़ाऊं आमुना जी लाल फरमायो बच्चा की अर्ज कंदो कर सोना की साईं फरमायो अर्ज कंदो कर अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद डाढा चोला सुभान अल्लाह फरमाई अल्लाहुम्मा सल्ली अला सीरत दी झलकी तवज्जो फरमाई अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद अल्लाहुम्मा ये असांजा रब करीम अल्लाहुम्मा ये असांजा रब करीम अर्ज कबूल फरमा इल्तिजा कबूल फरमा बाना चौ छागे अर्ज इल्तिजा अल्लाह अर्ज इल्तिजा क्या ये सल्ले अला मुहम्मद रब अर्ज इल्तिजा क्या के असांजे महबूब जे शान के वधाए जाए असांजे महबूब जे शान के वधाए जाए रब करीम फरमायो सोना और रब करीम फरमायो बाना तो दुआ घुरी मां पांजे महबूब जे शान के वधाए छड़ियो अल्लाह किए वधाई अल्लाह पाक फरमायो अज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाअक रब्बुका व मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला डाढा चवण सुभान अल्लाह फरमाई वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी यानी जिया ज़मानो गुजरंदो वींदो महबूब तुझो शान वधंदो वींदो तू असा जिया कुराड़ा थीना से तिया मार्केट में घुमंदो किरंदो समझो था लगा जिया कुराड़ो तिया राज कक प्याडी गणी दस तो लगे तो कुराड़ो छमा ही गन कढन समझो था लगा कुराड़ा कुराड़ा बीमार थी ना वो छोरन जी ईद होंदी साईं मुजी बाबा बीमार का द्वार करे त अल्लाह करे कब हेडे जान छुट लेकिन कायनात जे तकदे दे फरमाई वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला
सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी तवज्जो कजे इन जायते रब करीम पांजे महबूब के का फसासल कयो वा वलल आखिरत खैरुल लका मिनल ऊला मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा काफसा सर क्यों थी काफसा पीर सुल्तान नक्शबंदी लिखियो बाप इन जायते काफ मा मुराद महबूब सिर्फ तू बियो कोई न महबूब सिर्फ तू बियो कोई न काफसा किए सर के काफ गण जाए फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा अलम यजिदका यतीमन फआवा व वजदका ज़ालन फगदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस फरमाई सुना फरमाए अलम नशरह लक सदरक व वज़ाना अन्का विज़रक अल्लज़ी अन्क़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक बिजाते फरमाइयो अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर व रब्बक कब्बिर वसियाबक फतकिर बोला हिकुल कुछ 24,000 अंबिया आया तो के का फसासल कोनो कयो आमुना जलाल के तो का फसासल कोई अल्लाह छाजे करे अल्लाह पाक होनो आयो दुनिया वारो मापा जे महू के का फसासल छो न कया छो त आमुना जलाल के का फसासल कयो अल्लाह किए सर कई आमुना जलाल अर्ज़ कयो अलम आमुना जलाल अर्ज़ कयो सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका वला इलाहा गैरुका फरमा अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका व नस्तगफिरुका व नुमिनु बिका व नतवक्कलु अलैका व नुस्नी अलैकल खैर व नशकुरुका व ला नकफुरुका व नखला व नतरुक मन यफजुरुका अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व लका नुसल्ली व नसजुदु व इलैका नसअ व नफिदु व नरजू रहमतका व नख्शा अज़ाबका इन्ना अज़ाबका बिल कुफ्फार मुल्हिक इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन फरमाई वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला फरमाई सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी छा मतलब तवज्जो कजे छा मतलब सुना सब हिकड़ो दफो दिल सा चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी करे असा सब जो सब महबूब जा गुलाम थी वियासीं तवज्जो कजे आमुना जलाल 3,500 मेल 3,500 मेल दूर 3,500 दूर मेल दूर पांजे रोज़े अतर में आरामी आशिक हिते पिया कलमा पढ़ंदा सुभान इहो ई तो महबूब शान इहो ई तो महबूब शान तवज्जो कजे बाबा सही जन में तो को वक्त होयो जो आजान दई इंतजार कंदा से को बरसा भी त नमाज पढ़ आज अल्हम्दुलिल्लाह आजान दई त मस्जिद भर पई इहो ई त महबूब शान मानु चदा सही बेहयाई बुराई वधी वई छाजी बेहयाई वधी नेक वधी अल्हम्दुलिल्लाह सही को ज़मानो हुयो राइमिन में इज्तिमा थींदो हिकड़ो इज्तिमा थींदो साल में हाण सी 4 इज्तिमा शर्त था कंदे हिन ते आया हुन ते न थी रश थी वई 80 वारे ॾह में मीरठ में पढ़ंदा से 60 तालिब हुया मदरसे में सॼे सिंध में हुकार आया था मौलाना मीर मोहम्मद 60 तालिब अज मदरसो खुलियो कोने 100 तालिब बेटा माना उम्मत सुधरे थी पई ऐं बी गाल समझो हमेशा होको चंगी शे जो दिबो गंदी शे जो होको न दिबो अगर तो मुझे भाव मुखे चेता जिन्नाकारी मुल्क में वधी वई आ माजो मुल्क साहब तो ॾिठी आ हिन बड़ी ठीक आहे का बाबा जो छो तो किन जा होकारी
ऐं ॿियो उसूल हिते संगत में वेही मां ॻाल्हि कयां बाबा हिन दौर में बदमाश जी इज्जत आहे शरीफ़ माण्हू जो कहिड़ो वैल्यू आहे शरीफ़ माण्हू जी इज्जत ई कान्हे का जिनको शरीफ़ हूंदो उनखे बि जीत जागंदो घर जे एॾे इज्जत आहे एॾे बाबे समझो था लॻा पर जेकर ॻाल्हि कंदो त माशाअल्लाह सियाणे कंबर जा मुस्लमान नेक थी विया आहिनि सुधरी विया आहिनि तहज्जुद गुज़ार थी विया आहिनि बाशरा थी विया आहिनि जेको छिड़ियल हूंदो उनखे बि ज़मीर मलामत कंदो पर राज सुधरी मां बि फरमाई वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सुना तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी आखिरी गाल तवज्जो कजे किया सुना आलम अरवाह में तुझी जिंदगी आला सुना लेकिन अमर जे बदन में अचण हुन का वधी गाल अमर जे बदन में अचण तुझी जिंदगी आला लेकिन तुझी विलादत बासादत हुन का वधी गाल सुना तुझी विलादत बासादत आला लेकिन बचपन तुझी हुन का वधी गाल सोनी तुझी सुना तुझी बचपन आला लेकिन जवानी हुन का वधी गाल सुना तुझी कुआरप आला लेकिन शादी कन होना का वधीक आला कारे हिरा में वेही करे इबादत करण आला लेकिन नबूवत जो ताज तुझे सिर मुबारक ते सजाइण होना का वधीक आला ओ मुझा महबूब ये दुनिया जी जिंदगी आला लेकिन रोजे अतर जी जिंदगी हुन का वधीक आला आमना जा लाल मक्की जिंदगी आला लेकिन मदनी जिंदगी हुन का वधीक आला सोना बदर जे मैदान ते अचण आला लेकिन ओहद जे मैदान ते अचण हुन का वधीक आला हुनैन जे मैदान ते अचण आला लेकिन फतह मक्के वारे मैदान ते अचण आला ओ मुझा महबूब ये दुनिया जी जिंदगी आला लेकिन रोजे अतर जी जिंदगी हुन का वधीक आला सोना रोजे अतर जी जिंदगी आला लेकिन क़यामत जे ॾियारे हिन सॼे राज जो राणू जण हिन का वधीक आला सजे राज जो राणो चढ़ो आला लेकिन सुना क़यामत जे ॾियारे बका में महमूद ते बीही करे हिन उम्मत जे लाइ दुआ घुरण सिफारिश करण हिन खां वधीक आला दुआ घुरण सिफारिश करण आला लेकिन क़यामत जे ॾियारे होज़े कोसर मां पंहिंजे मुबारक हथनि हथनि सां हिन उम्मत खे जाम पियाणो आला लेकिन सुना क़यामत जे ॾियारे हिन सारी उम्मत समेत जन्नत में दाख़िल थियणो हिन खां वधीक आला अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ए करीम रब तू पांजी बाजे करम फरमा असां जे कमिन कोताहन के माफ फरमा रब हाफिज साहब जो कुरान शरीफ पूरो कयो या अल्लाह हाफिज साहब जे एक अखर अखर के या अल्लाह कबूल फरमाए जाए जमायत जो ॿुधण कबूल फरमाए जाए इन मस्जिदन के आबाद फरमा महलन के शहरन के आबाद फरमा ज़ालिमन जे जुल्म का बचाए जाए बदनज़रन का बचाए जाए हासदन जे हसद का बचाए जाए औलाद के नेक साले फरमा या अल्लाह जिनके बचड़ा तो नसीब नाज़िल दिना हन या अल्लाह उन जा नेक साले रिश्ता नसीब फरमा कर्जदारन जा कर्ज माफ फरमा मरीजन के शफाए कामिल आजिल मुसर अता फरमा जेके भी मुसलमान बेचारा वफात करन सबनी के जन्नत फिरदौस नसीब फरमा या अल्लाह फलस्तीन जे मजलूम मुसलमान की मदद फरमाए जाए पाकिस्तान में अमन नाफिज फरमाए जाए उलमा की हिफाजत फरमाए जाए खुसूसन या अल्लाह इस जालिम केनाल था कढन पया या अल्लाह इनन के हिदायत नसीब फरमाए सिंध के सुकाइण का बचाए जाए या अल्लाह सिंध के मजलूम मुसलमान के सुकाइण का बचाए जाए पानी वाले मसले में असानी मदद फरमाए जाए रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम ला इलाहा